वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, पीपल्स पार्टी शायद इन टाइम पीरियड जो समझो था तो फ़ायदो वठी थी सके जेकर उनके तरमीमूं करणियूं आहिनि तो इन टाइम पीरियड में तरमीमूं कराए उनके मंजूर कराए उते चूंडूं भी थी वञनि। इन में पीपल्स पार्टी हिकिड़ो कानून ॾिनो, पीपल्स पार्टी कहिड़ो फ़ाइदो वठंदी? पीपल्स पार्टी खे हाणे नुक़सानु ईंदो जेकॾहिं इन में तरमीमूं आणींदी जेके तरमीमूं ज़रूरियात MQM जे फ़ाइदे में हूंदियूं ऐं जेके MQM जे फ़ाइदे में हूंदी त ज़ीरो सम गेम थी हले। MQM जे हक़ में जेका बि तरमीम आई उहा ऑटोमेटिकली सिंध जे मफ़ाद जे ख़िलाफ़ हूंदी, जंहिं ते सिंध में एहतजाज थींदा त पीपल्स पार्टी को फ़ाइदो कोन पवंदो, पीपल्स पार्टी ख़्वार थींदी। पीपल्स पार्टी जी हिकिड़ी जे ख़िलाफ़ हिकिड़ो माहौल जुड़ंदो। पीपल्स पार्टी ऑलरेडी सॼे पाकिस्तान मां उन तॾाविड़ थी आहे, टिनी सूबनि मां तॾाविड़ थी आहे, सिंध में वञी बची आहे ऐं सिंध में बि हिकिड़ी क्रिटिकल सूरत हाल आहे। पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ तमामु वॾो वोट पियो आहे, पीपल्स पार्टीअ खे त वोट पियो आहे, उन्हनि जा माण्हू खटी आया आहिनि, पर पीपल्स पार्टी जे मुखालफ़त में बि तमामु वॾो वोट पियो आहे। हिन वक़्त में जेकॾहिं पीपल्स पार्टी का बि तरमीम अहिड़ी आणींदी जेका MQM जे हक़ में हूंदी ऐं सिंध जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ हूंदी, उनमें पीपल्स पार्टी लूज़ कंदी, पीपल्स पार्टी खे बेनिफिट न मिलंदो, लूज़ कंदी। पर सिंध लोकल गवर्नमेंट बिल जेको 2013 जेको 6 महीना अॻु में मंज़ूर कयो वियो, वरी जॾहिं बलदियाती चूंडुनि जे हवाले सां तारीख़ूं बि सूबनि पारां अची वियूं आहिनि, इलेक्शन कमीशन तयारियूं बि करे रही आहे, त उनखां पोइ मुतहदा जो इनखे चैलेंज करणु तव्हां कीअं था सम्झो त एतिरो टाइम अॻु में इन ते का ॻाल्हि ॿोल न कई वई, जॾहिं चूंडुनि जो वक़्तु वेझो आयो आहे तॾहिं उनखे चैलेंज कयो वियो आहे, जॾहिं त इहो बयान बि ॾिनो थो वञे त हू कंहिं बि सूरत में नथा चाहिनि त बलदियाती चूंडूं न थियनि। हा, त हू बलदियाती चूंडुनि जे थियण जे हक़ में MQM, छो जो MQM खे ख़बर आहे कराची हैदराबाद में एटलीस्ट ॿिन्हिनि शहरनि में कुझु कंहिं हद ताईं मीरपुर ख़ासि में नवाबशाह में सखर में ही इलेक्शन खटी ईंदा जहिड़ी तरह खटंदा आहिनि, रिगिंग कराए या दांधलियूं कराए या जीअं बि हिननि जो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे उन में ई खटी ईंदा। ही हमेशह MQM त इन हक़ में हूंदी आहे, मुतालबा कंदी आहे बलदियाती इलेक्शन करायो पीपल्स पार्टी न कराईंदी आहे। त ही जेको टाइमिंग आहे इहा ॾाढी इंपॉर्टेंट आहे। हाणे इलेक्शनूं थियनि थियूं, सुप्रीम कोर्ट ऑर्डर ॾेई छॾियो आहे, MQM खे ख़बर ई त इलेक्शन थींदी, त हू था चाहिनि त इलेक्शन थियण खां पहिरियों असां पंहिंजे हक़ में इन एक्ट जा जेके सेक्शन आहिनि, मसलन जेके सेक्शन लास्ट ईयर जेको एक्ट आयो उन में सिंध जी वहदत ते हमिलो हो, सिंध जी वहदत खे 2 हिसनि में विरायो वियो। हिन एक्ट में घटि में घटि पीपल्स पार्टी इहो लेसन लर्न कयो त सिंध जी वहदत खे जोड़े रखियऊं, त इहो MQM खे पसंदि कोन्हे। MQM चाहे थी त सिंध जी वहदत खे 2 हथ कयूं, हिते डिफेक्टो हिकिड़ी डिवीज़न क़ाइमु कयूं त जीअं सिंध गवर्नमेंट जा जेके डिपार्टमेंट्स आहिनि हू रिस्पॉन्सिबिलिटी या अथॉरिटी खां वधीक वठणु था चाहिनि। सिंध गवर्नमेंट जा डिपार्टमेंट्स मुख़्तलिफ़, पुलिस आहे, एजुकेशन आहे, ट्रांसपोर्ट आहे या ॿिया हेल्थ आहे, अहिड़े क़िस्म जा जेके डिपार्टमेंट इवन रेवेन्यू आहे वठणु चाहिनि था ऐं पंहिंजे कंट्रोल में करणु चाहिनि था, त जीअं सूबाई जेके पावर आहिनि सॼा सूबाई हुकूमतुनि जा जेके हुकूमत जा जेके पावर आहिनि उहे कराची जे म्यूनिसिपल मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे ॾियूं, हैदराबाद जी म्यूनिसिपलिटी खे ॾियूं, त हू सॼो उहो वठणु चाहिनि था, जेके हू लास्ट ईयर हुन वरिता हुया, पर उहो हुकूमत तमामु वॾे एहतजाज खां पोइ ऐं सुप्रीम कोर्ट जे दबाव खां पोइ रिपील थियो। वरी हिननि ॿीहर रांदो अथई ॿियो ही इन हिकिड़े वक़्त जे इंतज़ार में आहे जेको ही वक़्तु हाणे सम्झनि था त ही ज़बरदस्त वक़्तु आहे। हिन ई वक़्त में पीपल्स पार्टी खे गोॾा खोड़ाए सघूं था, पीपल्स पार्टी खे वरी विहारे सघूं था ऐं पीपल्स पार्टीअ खां पंहिंजी ॻाल्हि मंझराए सघूं था ऐं उहो वक़्तु अची वियो आहे। लॻे ईअं थो त पीपल्स पार्टी ते तमामु हिननि वॾो दॿाउ रखियो आहे। दुबई जी जेका मुलाक़ात थी जंहिंमें पीपल्स पार्टी ते तमामु वॾो दॿाउ हो त असांजा मुतालबा मञूं ऐं थी सघे थो पीपल्स पार्टी ऑलरेडी हिन सां वाइदा करे चुकी हुजे त असां तव्हां सां इहो कंदासीं, तरमीमूं कुझु असां तरमीमूं करे सघूं था, कुझु तव्हां तरमीमुनि जे लाइ सुप्रीम कोर्ट में वञूं ऐं उतां ऑर्डर वठी अचो। थी सघे थो सिंध गवर्नमेंट उते पंहिंजो मौक़िफ़ जेको ॾींदी हिननि जे ख़िलाफ़ु उहो अहिड़ो फुसफुसो ॾे, अहिड़ो लचकदार ॾे जंहिंमें सुप्रीम कोर्ट में ही जेके जहिड़ी तरमीमूं वठणु चाहिनि था सुप्रीम कोर्ट हिननि खे ॾेई छॾे, पोइ हुननि खे आसानी थींदी उहो तरमीम करण लाइ। अच्छा, मकानी कानून में हमेशह जेके आहिनि से तरमीमूं कयूं वयूं आहिनि मुख़्तलिफ़ दौरनि में, छा उहे तरमीमूं सियासी मक़सदु हासिलु करण ख़ातिर कयूं वयूं या अवाम जे फ़ाइदनि खे, अवाम जी सहूलियतनि खे नज़र में रखी करे? उहे सभु तरमीमूं अवाम जे मफ़ादनि खे तमामु घटि रखी करे, हिननि जा पंहिंजा मक़सद हूंदा आहिनि पार्टियुनि जा, उहे पंहिंजा मक़सद हासिलु करणु चाहींदा आहिनि, पंहिंजा गुरूई मक़सद, पंहिंजा पार्टी जा मक़सद या पंहिंजा हिकिड़ा ज़ाती मक़सद, उन्हनि खे मद्देनज़र रखी कुझु तरमीमूं कंदा आहिनि। जीअं जेको एक्ट आयो 2001 वारो, लोकल गवर्नमेंट जेको जनरल ऐं डिक्टेटर आंदो, उहो सॼे जो सॼो उहो निज़ाम ई न ते हुयो त डिक्टेटर खे हथी ॾे, डिक्टेटर खे हिकिड़ो फाउंडेशन मुहैया करे, हुनजो अवाम सां को बि तालुक़ु कोन हो। तव्हां ॾिठो उन में हिकिड़ो लोकल गवर्नमेंट जे नाले सां हिकिड़ी वॾे पैमाने ते करप्शन जा जेको आहे दरिया वहाया विया ऐं वॾी करप्शन कई वई, TMOs आया, मुख़्तलिफ़ माण्हू आया जिन करप्शन कयूं, थोरो घणा कम बि थिया, पर करप्शन जा बाक़ाइदे हिकिड़ा पूरा जेको आहे चैप्टर खुली विया
ऐं उहो ई सिस्टम जेको इहो हलंदो पियो अचे तव्हांजो 2012 में वरी उन सिस्टम खे रिवाइव कयो वियो जंहिंजे ख़िलाफ़ु सिंधी माण्हू तमामु घणो एहतजाज कयो ऐं इन में माण्हुनि जो मफ़ाद घटि ॾिठो वियो किन पार्टियुनि जो किन ग्रुपनि जो मफ़ाद वधीक ॾिठो वियो। अच्छा, जमहूरी हुकूमतनि पारां कॾहिं बि बल्दियाती चूंडूं कराइण जी जेका हिमायत न कई वई आहे बल्कि उनखे डिले करण जी कोशिश कई वई आहे। इन जो सबबु छा थी सघे थो जेकॾहिं असां अॻूणे बल्दियाती निज़ाम ते या मौजूदा जेको हले थो उन ते नज़र विझूं त हर हिकु टीम खे मंथली 1.5 करोड़ रुपया जेके आहिनि से मुख़्तलिफ़ फंड या तनख़्वाहनि जे सूरत में जेको आहे सो मिलंदा आहिनि जॾहिं त किथे तरक़ियाती कमु नज़र न पियो अचे। मुख़्तलिफ़ शहरनि मां मुलाज़िमनि जूं तनख़्वाहूं न मिलण जूं जेके एहतजाजनि जूं ख़बरूं पिणु मुसलसल रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं। 50 लख जूं जेके आहिनि से करप्शन जूं ॻाल्हियूं जेके आहिनि मीडिया में प्रिंट मीडिया में जेके आहिनि से अचनि बि थियूं त तव्हां सम्झो था त इहो जेको गोभियुनि जो जेको सिलसिलो आहे उहो इन्हनि खे पैसा जेके फबनि था उहे इन सिलसिले खे हलाइण जे करे न पिया चाहिनि त ॿीहर मकानी चूंडूं थियनि या जेके आहिनि से इख़्तियार हेठीं सतह ताईं मुंतक़िल थियनि। इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहे। इहो हिकिड़ो सबबु इहो बि हो त छो जो इहे हिकिड़ी मुफ़्त जा पैसा हिकिड़ा वञनि पिया गवर्नमेंट जे पारां TMAs खे ऐं TMAs उहे छा पिया कनि उते जेके मथे वेठा TMAs ऐं उते जेको लोकल MP हो MNA हो वज़ीर हो उहे मिली करे इहे खाईंदा हुया हराम जा पैसा ऐं माण्हुनि खे का तरक़ी कोन ॾींदा। सभु इहे 3-4 जेके मेन माण्हू हुया या उन्हनि जा जेके छाड़ता हुया चमचा हुया उहे मिली करे कंहिंखे 25 लख ॾींदा कंहिंखे 50 लख ॾींदा कंहिंखे 30 लख ॾींदा कंहिंखे 5 लख ॾींदा उहे मिली करे हर सिंध जे हर जेको बि तव्हां ॾिसो टाउन कमेटी उन में सॼो इहो धंधो थींदो। त हिकिड़ो सबबु इहो त इहो भले सिस्टम हले लोकल गवर्नमेंट थींदी त ज़रूरु रेस्पॉन्सिबिलिटी बि थींदी ज़िम्मेवारी बि थींदी कम बि कराइणा पवंदा माण्हू बि ईंदा त हिन वक़्तु को कुझु बि न हुयो तंहिंजे करे सिर्फ़ु पैसा हुया। हिकिड़ो सबबु इहो ॿियो सबबु इहो त जॾहिं डिक्टेटर ईंदा आहिनि त उहे मथे जेके गवर्नमेंट हूंदियूं उन में का बि उनजो इंट्रस्ट न हूंदो आहे। उन्हनि जो इंट्रस्ट हूंदो आहे त हेठि लोकल लेवल ते बसि सिस्टम खे हलायो नाम निहाद जमहूरियत ॾियो मथे जेको आहे पंहिंजो सिस्टम हलायो। पर जॾहिं जमहूरी हुकूमतूं ईंदियूं आहिनि त उहे उन में ई फाथियूं पई हूंदियूं आहिनि पंहिंजे मरकज़ी हुकूमत में सूबाई हुकूमतुनि जे कमनि में फाथियूं पई हूंदियूं आहिनि। त लोकल गवर्नमेंट जा तमामु जेके घणा इशू आहिनि नयूं या पार्टी जा सिलसिला थींदा उन में इलाही ग्रुप्स पैदा थी वेंदा आहिनि त असांखे बीहारियो त हू चाहींदा आहिनि त इन इशूज़ खे जेको आहे दॿाए रखूं ऐं इहो न करायूं। त अहिड़े क़िस्म जा तमामु घणा मसइला हूंदा आहिनि जंहिंजे करे जमहूरी हुकूमतूं को ख़ासि तवजो न ॾींदियूं आहिनि लोकल गवर्नमेंट ते। पर जीअं त हाणे आइन में लिखियलु आहे 140A में आर्टिकल 140 में हर सूबे ते इहो लाज़मी आहे त हू लोकल गवर्नमेंट सिस्टम ठाहिनि ऐं उनखे अख़्तियार ॾियनि मालियाती सियासी ऐं इंतिज़ामी अख़्तियार ॾियनि। इहो उन्हनि ते लाज़मी आहे। हाणे सुप्रीम कोर्ट उनजी जजमेंट पेश आहे तंहिंजे करे ई मजबूर आहिनि अदरवाइज़ ही न कंदा। अच्छा, मकानी इदारनि जे हवाले सां जाली भर्तियुनि जूं ॻाल्हियूं बि थियूं मुख़्तलिफ़ खातनि में भर्तियूं थियूं आहिनि। उनखां पोइ जेको आहे सो इहो बि इंक्वायरी कमीशन विहारे वई इंक्वायरी कराई वई। उनखां पोइ 1 लख मुलाज़िमनि खे कढण जी ॻाल्हि बि कई वई जॾहिं त हिन वक़्त ताईं बि इहे ख़बरूं आहिनि जे मुख़्तलिफ़ ज़रियनि वटां त जेके जाली भर्तियूं थियूं आहिनि उन्हनि खे इन्हनि फंडनि मां उनजी तनख़्वाहनि जो सिलसिलो पिणु हलंदड़ आहे। त तव्हां सम्झो पिया त इहे भर्तियूं छो थियूं या इन्हनि जी इंक्वायरी कहिड़े तरीक़े सां थियणु घुरिजे या कहिड़नि जेके आहिनि से माण्हुनि जूं थियणु घुरिजनि छो त इहे डायरेक्ट वज़ारत बल्दियात मां इहे भर्तियूं थियूं आहिनि। वज़ारत बल्दियात इहे सॼियूं भर्तियूं थियूं ऐं तमामु घणियूं भर्तियूं थियूं इंतिहाई कुझु जाली थियूं पूरियूं थियूं सिर्फ़ु पैसनि ते वठी हिननि भर्तियूं थियूं आहिनि। त इन ते सॼे ते हिकिड़ी पूरी कमीशन वेहणु घुरिजे हाई कोर्ट जो एटलीस्ट जज हुजे जेको इहो सॼी ओवरहॉल करे सिस्टम खे त इहो सॼो छा थियो। पर जीअं त हीअ सियासी हुकूमतूं आहिनि उहे सियासत जे नज़र थी वेंदियूं आहिनि मसइलतनि जे नज़र थी वेंदा आहिनि हर मामला थोरा इशू मथे थींदा आहिनि वरी बंदि थी वेंदा आहिनि पैसा अची वेंदा आहिनि रिश्वतूं अची वेंदियूं आहिनि या वॾनि माण्हुनि जा हथ पइजी वेंदा आहिनि वरी चुप थी वेंदी आहे या किराए थींदी आहे या पब्लिक जे तरफ़ां किराए थींदी आहे। हाणे 1 लख माण्हू जेकॾहिं हू उनखे घर मोकिलनि था त हिकु वॾो इशू थींदो 1 लख जे बजाए माना हिकु घर में 5 माण्हू त इहो तमामु घणो इशू थी वेंदो सिंध में। त इहे बि उन्हनि जे करे डिगल हूंदा। पर ओवरऑल इहो थियणु घुरिजे त सुप्रीम हाई कोर्ट जो एटलीस्ट हिकिड़ो जज हुजे उहो उनजे अंडर में कमीशन वेहे ऐं उहो सॼा हिन जा रीज़न्स ॾिसे इन में छा थियो आहे कहिड़ियूं घपला थिया आहिनि कहिड़ियूं गोभियूं थियूं आहिनि कहिड़ियूं रिश्वतूं थियूं आहिनि कंहिं ॾिनियूं आहिनि छा थियो आहे उहो सॼो एक्सपोज़ थिए ऐं उनखां पोइ सिस्टम खे जेकॾहिं ओवरऑल हिन खे करिणो आहे गुड गवर्नेंस आणणी आहे त ईअं करे सघिजे। ॿी सूरत में ईअं एडाक ते हलाईंदा रहंदा आहिनि हीअ बि एडाक ते हलाईंदा रहंदा आहिनि। अच्छा, सिक्योरिटी जे हवाले सां कहिड़ा उपाउ वठण जी ज़रूरत आहे? इलेक्शन कमीशन पारां हसास हंधनि ते फ़ौज मुक़ररु करण जी बि ॻाल्हि कई वई आहे। फ़ौज मुक़ररु बिल्कुलु फ़ौज जेसिताईं मुक़ररु न थींदी पाकिस्तान में इलेक्शन तव्हां ॾिसो था त फ़ौज अॻे दफ़े बि फ़ौज मुक़ररु करण जा ऐलान बि थिया इलेक्शन कमीशन बि चयो पर फ़ौज भॼी वई। फ़ौजनि चयो त असां न बीहंदासीं
नतीजे में एॾा वॾा ठपा लॻा, एॾियूं वॾियूं दांदलियूं थियूं, 77,000 हाणे जेको आयो आहे, 77,000 तमामु वॾो अंगु आहे। त जेसीं ताईं पाकिस्तान जे जहिड़े मुआशिरे में हिते जेतिरी डिवाइसिव पॉलिटिक्स हले थी, नफ़रतनि वारी सियासत हले थी, ऐं सियासत में तमामु घणो तशदुद जो रुझान आहे, सभिनी पार्टियुनि वटि हिकिड़ा मुसलिह गुंडा आहिनि, उन वटि मलेशियाद आहिनि, मिलिटेंट्स आहिनि, इन में जेसीं ताईं फ़ौज न बीहंदी पोलिंग स्टेशन ते, हर एक ते इंश्योर न कराईंदी फ्री पोलिंग, तेसि ताईं इहे रिगिंग जा तव्हां सम्झो था हसास हंधनि खां अलावा हर पोलिंग ते जेको आहे फ़ौज जी मुक़ररी लाज़मी हुअणु घुरिजे या फ़ौज खे मुक़ररु करणु घुरिजे? तक़रीबन 1-2 सिपाही फ़ौज जो जेसि ताईं न हूंदो तेसि ताईं दांदलियुनि जा इम्कान हूंदा ऐं उनखे रद्द नथो करे सघिजे। मुंहिंजे नज़र में फ़ौज खे बीहणु घुरिजे त जीअं शफ़ाफ़ इलेक्शन थिए, जेसीं ताईं फ़ौज न बीहंदी शफ़ाफ़ इलेक्शन हिकिड़ो ख़्वाबु रहंदो। अच्छा, टई सूबा जेके आहिनि से पंजाब ऐं सिंध जेके आहिनि से जमाती बुनियादनि ते चूंडूं कराइनि पिया, जॾहिं त पंजाब गैर जमाती बुनियादनि ते कराए थी। इहो कहिड़ो तासुर आहे त छा पंजाब हुकूमत इख़्तियार आम माण्हुनि ताईं मुंतक़िल करणु नथी चाहे? पंजाब हुकूमत जीअं मां पहिरियों अर्ज़ु कयो त पंजाब हुकूमत न पई चाहे त बलदियाती इलेक्शन थिए बि, छो जो उते हुनखे तमामु हिकिड़ो सीरियस थ्रेट आहे तहरीक इंसाफ़ जे पारां। हाणे तव्हां ॾिठो हूंदो फैसलाबाद जी इलेक्शन में हुननि पंहिंजी मुस्लिम लीग नून जी इलेक्शन जी खटियल सीट हुई, उहा तहरीक इंसाफ़ खे बाई इलेक्शन में मिली वई आहे। त हू नथा चाहिनि त लोकल पॉलिटिक्स में ग्रास रूट लेवल ते हुननि खे एॾो वॾी चैलेंज मिले, त इन करे हू गैर जमायती बुनियादनि ते फर्स्ट ऑफ ऑल कराइणु चाहिनि था, ऐं हू इन करे ई डिले कराइणु चाहिनि था त किथे हुननि जो जेको मैंडेट आहे उहो सॼो एक्सपोज़ न थी वञे, ऐं जेकॾहिं अधु बि जेकॾहिं तहरीक इंसाफ़ खे मिली वियो त हुननि जी सॼी जेको आहे कलई खुली पवंदी, सॼी जेको आहे एक्सपोज़ थी वेंदा। ऐं ईंदड़ जेके इलेक्शन आहे, छो जो हर सियासतदान इक़्तिदार में अचण खां पोइ हुनजी अॻिली नज़र ईंदड़ इलेक्शन ते हूंदी आहे, त हू ॾिसंदा जेकॾहिं हाणे बलदियाती इलेक्शन में हुनखे को ड्रॉबैक मिले थो, को सेटबैक मिले थो, त उहो ईंदड़ इलेक्शन ते हुननि जे लाइ तमामु वॾो गहरो असरु छॾींदो। अच्छा, ख़ैबर पख्तूनख्वा जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त इमरान ख़ान अॻु में ई चवंदो हो त हू बलदियाती चूंडुनि जे हक़ में आहे, बलदियाती चूंडूं थियणु घुरिजनि, जॾहिं त सभिनी खां घणी देरि इन ई सूबे पारां कई वई आहे जिते अञा कानून साज़ी न थी आहे, बिल असेंबली मां पास थींदो। तव्हां सम्झो था त इन देरि सां कहिड़ो नुक़सानु थी सघे थो, या ज़रूरी न हुयो त जिते टिनी सूबनि इन सां हवाले सां तयारी कई पई उते ख़ैबर पख्तूनख्वा में बि ॿियनि सूबनि सां गॾु हुजे? हा, बिल्कुलु गॾु हुजणु घुरिजे, पर ख़ैबर पख्तूनख्वा जूं हालतूं तव्हां पाण ॾिसो था, उते हिकिड़ी जंग हले थी अफ़गानिस्तान सां, हुनजा बॉर्डर्स आहिनि ऐं तालिबान जो थ्रेट आहे उते, त हिकिड़ो वॾो ख़ैबर पख्तूनख्वा हिकिड़ो जंग ज़िदा सूबो आहे। उते छा हुननि जी स्ट्रेटजी आहे इमरान ख़ान वाक़ई उहे त चवंदा आहिनि त असां बलदियाती इलेक्शन चाहियूं था, पंजाब में चाहियूं था, सिंध में चाहिनि था, त ख़ैबर पख्तूनख्वा में छो था चाहिनि, वधीक उहे तफ़सील ॿुधाए सघंदा, पर मुंहिंजे नज़र में जीअं त सूबे में इंतिहाई क्रिटिकल आहे, उते हालतूं तमामु क्रिटिकल आहिनि, त थी सघे थो अहिड़ियूं कोई हालतूं हुजनि जंहिंजे करे हू अहिड़ी सूरत में आम चूंडूं बि त थी वियूं। आम चूंडूं बिल्कुलु थी वियूं, त पर बलदियाती इलेक्शन में मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त बलदियाती इलेक्शन में आम चूंडुनि जे बनस्बत तमामु घणी हला गुला हूंदी आहे, माण्हू तमामु पार्टिसिपेट कंदा आहिनि, छो जो लोकल हुननि जा पंहिंजा काउंसलर हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो हल्को तमामु नंढो हूंदो आहे, नाज़मनि जो हल्को तमामु नंढो हूंदो आहे, जेके यूनियन काउंसिल जा नाज़म या नाज़म हूंदा आहिनि, त हर माण्हू हिसो वठंदो आहे, हर माण्हू चाहींदो आहे त मुंहिंजो काउंसलर हुजे, असांजो हिते से हुजे, इन जे करे। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, सुप्रीम कोर्ट में जेका बदमनी केस जी अॼु ॿुधणी थी आहे त इफ्तिखार मोहम्मद चौधरी साहब चयो आहे त कराची में मनशियात ऐं हथियारनि जी स्मगलिंग में कस्टम कोर्ट्स गार्ड सभु मिलियल आहिनि जेकी कमु करणु नथा चाहिनि। चीफ जस्टिस इहो बि चयो आहे त कराची में कर्फ्यू लॻाए घर घर तलाशी वरिती वञे त जीअं हथियार निकिरी सघनि। इन ते तव्हां छा चवंदो? बिल्कुलु सही चयो अथई त कराची में हिन वक़्तु जेको ऑपरेशन थिए थो इन जे पुठियां बि सुप्रीम कोर्ट ई शुरू में तव्हां ॾिठो हूंदो बदमनी केस, सुप्रीम कोर्ट हिन ते, छो सिंध गवर्नमेंट त को ख़ासि हिन ते तवजो कोन पई ॾे, पर हाणे वफ़ाक़ी गवर्नमेंट आई आहे या सुप्रीम कोर्ट जा मुसलसिल जेके ॿुधणियूं हुयूं, हियरिंग्स हुयूं, उन ते इहो अमल थियो आहे, पर पोइ बि कराची जो ऑपरेशन हिन वक़्तु ताईं उहो ॾाढो सिलेक्टिव रहियो आहे। उहो लयारी में या सिंधनि जा इलाइक़ा, बलोचनि जा इलाइक़ा, पठाणनि जे इलाइक़नि ताईं मौजूदु रहियो आहे, पर उन्हनि इलाइक़नि ताईं न वियो आहे जिते हिकु लिसानी तंज़ीम जा गढ़ आहिनि, उते न विया आहिनि। त चीफ जस्टिस साहिब जेको इहे रिमार्क ॾिना आहिनि, ज़बरदस्त ॾिना अथई त घर घर वञो ऐं उते वञो जिते तव्हांखे मिलण जा इम्कान हुजनि, जिते तव्हांखे इंटेलिजेंस हुजे, त जिते हथियार रखियल आहिनि, जिते हथियार पूरे हलनि,
ऐं क़ब्रिस्तान हुजनि, घर में हुजनि, कहिड़ियूं जॻहियूं हुजनि, स्कूल हुजनि, छो तमामु वॾे पैमाने ते हथियार छुपाया विया आहिनि। जेके दहशतगर्द हुया मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा, उहे लिकी विया आहिनि, अंडरग्राउंड थी विया आहिनि, शहर में आहिनि या शहर खां ॿाहिरि हलिया विया आहिनि। त ही सुप्रीम कोर्ट जो जेको हियरिंग्स थियनि थियूं, अॼु मां बि उते ई सुप्रीम कोर्ट में हुउमि, त हाणे अचां पियो मां सिधो। अच्छा। हा, उते ई मां इहो ॿुधां पियो की इहो सॼो सुप्रीम कोर्ट इन में संजीदा इन करे आहे त सुप्रीम कोर्ट इन खे छॾणु नथी चाहे। सुप्रीम कोर्ट चाहे थी त इन खे कंक्लूड कयूं ऐं कराची खे हिकु अहिड़ो इलाइक़ो बनायूं जंहिंमें घटि में क्राइम जी रेट तमामु घटि हुजे, दहशतगर्दी न हुजण जे बराबरि हुजे। पर सॼो अल्टीमेटली इहो सॼो बॉल वञी गवर्नमेंट जे विच में पए थो, उनजे कोर्ट में आहे त उहे कीअं था इन खे हल कनि, रेंजर कीअं थी आहे। त हिन वक़्तु ई जेको हुननि एक्शन कया आहिनि उहे सिलेक्टेड एप्लीकेशन ऑफ फोर्स आहे, सिलेक्टेड एप्लीकेशन ऑफ पावर। उन्हनि सिलेक्टिवली जेको आहे हिकिड़ा इलाइक़ा ॻोठ तव्हां ॿुधा हूंदा, ख़बरुनि में पढ़िया हूंदा, अख़बारुनि में, त सिलेक्ट हिकिड़ा लीमो ॻोठ, फलाणो ॻोठ, सोराब ॻोठ एॾे हलंदासीं। पर जिते रियल जाते वॾे पैमाने ते जीअं 19,000 कंटेनर, भले उहे अमरीकी तरदीद कनि, उते अमरीकन तरदीद इन करे कई त वॾो हिकिड़ो इशू थी वियो नेशनल, पूरे पाकिस्तान लेवल ते सुप्रीम कोर्ट इन्वॉल्व थी वई, गवर्नमेंट इन्वॉल्व थी वई, उन्हनि एफिडेविट दाख़िल कया त 19,000 कंटेनर पाकिस्तान जी गवर्नमेंट एफिडेविट दाख़िल कया, माना हल्फिया तौर ते उहा ॻाल्हि कयूं। उनखां पोइ अमरीकन चयो त इहो असां न बयानु, छो जो उनखे ख़बर हूंदी जेकॾहिं विया बि हूंदा त उन्हनि पाण ॾिना हूंदा, त जेका शइ हथ सां माण्हू पाण ॾे त उहा विञाइजी थी कोन, उहा त चवंदा असां पाण ॾिनी, त जेकॾहिं विञाइजी हा, जेकॾहिं एॾा विञाइजी वञनि हा त हू त उन वक़्तु ई रड़ियूं कंदा। त हीउ हिकिड़ो वॾो इशू आहे त इहो 19,000 काॾे आहे ऐं सुप्रीम कोर्ट में एफिडेविट दाख़िल थियल आहे फेडरल गवर्नमेंट जो, हल्फिया तौर ते दाख़िल कयो अथई, त उहे उन्हनि खे सुप्रीम कोर्ट खे परसू करणु घुरिजे त इन ॾे आख़िरी हद ताईं वञो, इन्हनि जा पैरा खणो त किथे इहे दफ़न थियल आहिनि, किथे पूरे हलनि। अच्छा, तव्हां सम्झो था इदारनि पारां किथे कोताही कई वञे थी या कार्रवाई करण जे हवाले सां किथे का सुस्ती जो मुज़ाहिरो कयो वञे थो, छो त DGNF शहर में मनशा जे विकिरे बाबति पिणु एतिराफ़ कयो आहे। FBR जो चवणु हो त FBR अख़्तियारियुनि जो चवणु हो त सोराब ॻोठ ऐं यूसुफ ॻोठ में मनशा जा गुदाम आहिनि ऐं कस्टम वटि कार्रवाई लाइ सलाहियत ई मौजूदु कोन्हे का। बिल्कुलु, कस्टम वटि पाकिस्तान गवर्नमेंट वटि तमामु घणी सलाहियत आहे, जेकॾहिं हू चाहिनि त कुझु बि करे सघनि था। त हू हिकिड़ो पंहिंजी जीअं चइबो आहे पंहिंजे कुल्हे तां बाल राय ॿिहंदो उछलणो, मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेकॾहिं मंशा जा आहिनि त वञनि उते, अगरि चवनि था कार्रवाई कनि, उते छा टैंकूं त कोन्हनि उन्हनि माण्हुनि वटि, जेकॾहिं उहे हलाईंदा हूंदा, जेके जवाबदार क्रिमिनल्स एक्टिविटी थींदी हूंदी त उनखे वञणु घुरिजे। छो था वञनि, रेंजर खां वधीक पावरफुल केरु आहे हिन मुल्क में, हिन सिंध में सभ खां वधीक पावरफुल इदारो जेको आहे त पुलिस आहे, उन खां पोइ रेंजर आहे, त उते रेंजर खे वञणु घुरिजे। अच्छा, रेंजर्स ऐं फौज खां मदद वठी सघिजे थी हिन हवाले सां? सूबो वठी सघे थो, बुनियादी कमु सूबे जो आहे, लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन रखणु आइनी तौर ते सूबे जो कमु आहे, सूबाई मामिलो आहे। ऐं जेकॾहिं हू चाहे त फौज खां मदद वठी सघे थो, रेंजर खां मदद वठी सघे थो, पर इहो पंहिंजो अख़्तियार ऐं पंहिंजो कमु पाण तो बोझ हल्को लाहे फौज ऐं रेंजर जे हवाले करणु, इहा इंतिहाई कोताही आहे, इहा नाअहली आहे। पर तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत कॾहिं सीरियस ई न रही आहे अमन अमान जे मसइले में, या ॿिया जेके हथियारनि जा मनशा जा जेके मामला आहिनि, इहे सुप्रीम कोर्ट जी जेके पाण मुरादूं ॿुधणियूं थी रहियूं आहिनि, इहे तॾहिं सभु इहे ॻाल्हियूं इंकशाफ़ात साम्हूं अची रहिया आहिनि। जेकॾहिं सिंध हुकूमत चाहे हा ऐं इदारनि खां मदद वठण जी जेको आहे सो इदारनि खां कमु वठण जी ॻाल्हि हुजे हा त इहे सभु शयूं रोकराए सघजनि पयूं। बिल्कुलु करे सघजनि, जेकॾहिं सिंध गवर्नमेंट चाहे हा, शुरू खां 5 सालनि खां वठी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, इहे जेकॾहिं संजीदगी कनि हा त सिंध खे हिकु ज़बरदस्त इलाइक़ो बनाए सघनि पिया, लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां क्राइम ते कंट्रोल करे सघनि पिया, तमामु घणो घटाए सघनि पिया, पर हिननि कुझु कयो कोन। हिननि नतीजे में सॼो वञी मर्कज़ जे हवाले थी ॻाल्हि, ऐं मर्कज़ पंहिंजी विल इम्पोज़ कई, रेंजर खे सॼा पावर मिली विया आहिनि, ऐं हाणे रेंजर आहे उन्हनि जो जेको आहे जहिड़ो उन्हनि जी पंहिंजी प्लानिंग हूंदी, पंहिंजी स्ट्रेटजी हूंदी, पंहिंजी एजेंडा हूंदी, ऐं उन एजेंडा ते हू कमु कनि पिया। अच्छा, लियारी जे हवाले सां बि इहा ॻाल्हि आहे त लियारी मनशा जो गढ़ आहे, तव्हां सम्झो पिया त कुझु इलाइक़नि में अञा ताईं नोगो एरियाज़ बणियल आहिनि? कोई नोगो एरिया कोन्हे, ही खामखा हिकिड़ी इलाइक़ा जेके सिंधियुनि जा इलाइक़ा आहिनि, बलोचनि जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में थी सघे थो क्रिमिनल एक्टिविटी हूंदी, मंशियात बि थोरी घणी हलंदी हूंदी, पर उन सॼे खे इहो बुनियादु बणाइण त ही लियारी आहे, ही बलोचनि जो इलाइक़ो आहे, हिते सिर्फ़ु ई मंशियात फरोश हूंदा, आम माण्हू हिते तमामु घणा ज़बरदस्त मासूम माण्हू रहनि था, आम माण्हू रहनि था, पुरअमन माण्हू रहनि था लियारी जे इलाइक़े में। चंद जेकॾहिं ॾोहारी हूंदा त उहे ॿियनि इलाइक़नि में बि ॾोहारी इलाइक़े रहनि था, सदर में बि हूंदा, नाज़माबाद में बि हूंदा, गुलशन में बि हूंदा, डिफेंस में बि हूंदा, क्लिफ्टन में बि हूंदा, पर लियारी खे सर्किल करणु
सिंध जे ॻोठनि खे सचल ॻोठ जे इलाइक़े खे सचल खे जेको आहे इनसर्कल करणु इहो तहसब जी जेका निशानी आहे। इन में लॻे थो त इन तहसब जी बू थी अचे त हीउ सिर्फ़ु सिंध ऐं बलोचनि जे इलाइक़नि खे इनसर्कल करे उन्हनि खे पिन पॉइंट करे ऐं उनखे बदनाम करण जी कोशिशि था कनि। सभ खां वॾी तव्हां ॾिठो हूंदो सभ खां वॾी क्रिमिनल एक्टिविटीज़ जेको आहे डिफेंस ऐं क्लिफ्टन में थियूं हलनि। लयारी में छा थो हले, सचल ॻोठ में छा थो हले, कुझु ई कोन थो हले। वॾियूं क्रिमिनल एक्टिविटीज़ हिते थियूं हलनि। अच्छा, सूबाई वज़ीर शर्जील साहब चयो आहे त कराची ऑपरेशन जल्द ॿिए मरहले में दाख़िल थींदो। ॿियो मरहलो छा थी सघे थो? छा पहिरियों मरहलो मुकमल कामयाब थी चुको आहे या उनजा नतीजा साम्हूं अची चुका आहिनि जेके ज़रूरत हुई त नतीजा हासिल कजनि? कुझु बि कोन थियो आहे अञा ताईं। तव्हांखे ॾिठो हूंदो त कहिड़ो पहिरियों मरहलो, अञा बि साॻियूं ॾोह थियनि था। कल्ह बि टीवी ते हले पियो त साॻा ई क्रिमिनल एक्टिविटीज़ हलनि थियूं। भत्ता उहे ई पर्चियूं उहे ई माण्हुनि खे पेश थियनि थियूं, माण्हुनि खे टेलीफोन थियनि था, हैरेसमेंट थिए थी। त कहिड़ो पहिरियों मरहलो ख़तमु थियो आहे? कहिड़ा छा रिकवरी थी आहे? हिननि इहो ऐलान कयो त 12 अक्टूबर ताईं जेके गैर क़ानूनी हथियार आहिनि सिंध में उहे जेको आहे हुकूमत वटि आहिनि त सिर्फ़ु हिननि वटि 2 बंदूकूं पहुतियूं, ॿियो कुझु बि न पहुतो आहे। त इन में हिननि जी कामयाबी तव्हांखे अंदाज़ो थी सघे थो त छा कामयाबी आहिनि। को बि कामयाबी कोन्हे, को बि मरहलो ख़तमु कोन थियो आहे। बस हिकिड़ो खाना पूरी करण लाइ स्टेटमेंट ॾींदा आहिनि, पॉलिटिकल स्टेटमेंट। ॿियो मतिलबु ऑपरेशन उन सिमत उन रुख तरफ़ न पियो वञे जंहिं तरफ़ उनखे वञणु घुरिजे। हा, थोरो घणो ऑपरेशन थियो आहे, हिकिड़ो सेंस डेवलप थियो आहे माण्हुनि में, क्रिमिनल्स में, पॉलिटिकल पार्टीज़ में त कुझु थिए पियो। कुझु माण्हू पकड़िया आहिनि, कुझु माण्हुनि ते हथु पियो आहे, कुझु माण्हुनि उनजे नतीजे में चीखो पुकार शुरू कई आहे। तव्हांखे यादि हूंदो MQM पहिरियों मरहबा मरहबा हिन ते चयो, पर पोइ वरी हाणे वरी 2-3 ॾींहंनि खां तव्हां ॾिठो हूंदो गुज़िरियल हफ़्ते खां MQM बि हिन ऑपरेशन ते सवाल उथारण शुरू कया आहिनि। त इन में लॻे थो त हीउ ऑपरेशन कंहिं न कंहिं हद ताईं कंहिं न कंहिं माण्हुनि ताईं पहुतो आहे। इन जो सेको, इन जो जेको आहे गर्मी पहुती आहे, पर अञा ताईं इन जी गर्मी पहुती आहे। पर अॻिते ऑपरेशन ते रियल माण्हू ॾिसनि, क्रिमिनल ॿधिजनि, उनखे सज़ाऊं मिलनि, जिन जा नाला आहिनि वॾा वॾा उन्हनि खे सज़ाऊं मिलनि, के टंगिजनि, फांसियूं अचनि, या उमिरि कैद अचे जेतिरो बि अचे, उहो अञा ताईं कुझु बि ॾिसण में कोन थो अचे। अच्छा, तव्हां सम्झो था त हिन वक़्त ताईं जेके गिरफ़्तारियूं थियूं आहिनि नंढे पैमाने ते थियूं आहिनि, क्रिमिनल एक्टिविटीज़ लाइ जेको हिकिड़ो माइंड सेट आहे उन ताईं अञा ताईं न पहुची सघिया आहिनि। हीअ त गिरफ़्तारियूं थियूं, उन खां पोइ माइंड सेट जेको आहे नवां माण्हू पैदा करे सघे थो। उहो असुलु जेको माइंड सेट आहे उहो त वेठो आहे न। उन्हनि छा कयो आहे त हिननि ॾिठो ऑपरेशन ईअं न थींदा आहिनि जीअं हे त कनि ॿुधाए करे। ऑपरेशन अचानक थींदा आहिनि। हीउ ॿुधाइण ऑपरेशन करण अॻु में 3 महीना अॻु में त हिननि पूरो वायुमंडल तयारु कयो, ऑपरेशन कंदासीं त हू त सभु भॼी आहे। पर इवन उन्हनि जो जेके रियल मास्टर माइंड आहिनि उहे त वेठा आहिनि। उहे मास्टर माइंड जेसिताईं पकड़बा न, मास्टर माइंड खे जेसिताईं सज़ा न मिलंदी, उन्हनि जो जेसिताईं पुछाणो न थींदो, हिसाब किताब न थींदो, तेसिताईं हीउ माण्हू हिकिड़ा भॼी वेंदा, अंडरग्राउंड थी वेंदा। वरी हिननि जा जीअं तव्हां ॿुधाए सेक्चर में पहिरियों मरहलो मुकमिल थियो, ॿियो मरहलो मुकमिल थींदो, टियों मरहलो मुकमिल थी, वरी इहे वञी रेंजर बि वञी घर वेहंदी, वरी इहो साॻा माण्हू फ्री जेको आहे अंडरग्राउंड जेके हूंदा उहे मथे अची वेंदा, उहे न हूंदा उन्हनि जा ॿिया अची वेंदा, ॿिया माण्हू तयारु कंदा। असुलु माण्हू जेके रियल कल्प्रेट्स आहिनि, जेके मास्टर माइंड्स आहिनि, जिन करोड़नि रुपया अरबन रुपयनि जो हिन क्राइम जो जेको धंधो हले थो, हीउ अरबन रुपयनि जो धंधो आहे हिन शहर में या सूबे में, इंडस्ट्री आहे क्राइम इन मुल्क में, ख़ासि करे हा न हिकिड़ो वापारु आहे पूरो वॾो। उन वापार जा जेकॾहिं असुलु जेसिताईं किरदार उहे वाइखा नथा थियनि, उन्हनि खे जोगियूं सज़ाऊं नथियूं मिलनि, गिरफ़्तार नथा थियनि, तेसिताईं तव्हां 1000 भेरा ऑपरेशन कयो, ऑपरेशन जे नाले में ॿिया धंधा थी वेंदा, ख़बर बि असांखे कोन पवंदी त ऑपरेशन हुयो ऐं थी वियो, वरी साॻा लाठूं साॻा चुभे। वॾी महिरबानी अवां जी, मां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी महिमान खे ॾींदा इजाज़त। अलावा